नाज़रीन, सॼी सिंध जियां शाहपुर चाकर में भी कोरोना वायरस के खतरे सबब 13 ॾींहनि खां लॉकडाउन बरक़रार है, जंहिंजे करे पोरे तबको सख्त परेशान है। उन्हीं हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है शाहपुर चाकर में आशिक हुसैन झुलन। जी आशिक हुसैन झुलन, इन हवाले से वधीक ॼाणिजो। जी, शाहपुर चाकर शहर में लॉकडाउन के करे शहर जा कारोबारी मरकज बिल्कुल ही बंद हैं। जैसे रोजमर्रा इस्तेमाल थी शयुनि दुकान ते रेट लिस्ट मौजूद ही ना है, जैसे करे दुकानदार फ्रूट भाजियुनि के अघन में 30 खां 40 सैकड़ों माण्हू खपाए रहा है। इन अलावा उहे माण्हू जिन जा कारोबार मुकम्मल बंद हैं उहे घर में मौजूद हैं, उन्हनि जे लाइ हुकूमत सिंध ऐं वफ़ाक़ तरफ़ां अञा ताईं का भी मदद न कई वई आहे। उन्हनि जो चवणु आहे त इलेक्शन के टाइम एतरी देर कोन थींदी हुई जेतरी हाणे थी रही है। लॉकडाउन के काफ़ी ॾींहं गुज़री चुका आहिनि। हुकूमत सिंध ऐं वफ़ाक़ रुगो ॻाल्हियूं मीटिंगूं करे रही है। जी, शहर जो मुतालबो है त अगर कुछ ॾेई नथा सघो त असांखे कुछ कलाकनि जे लाइ दुकान खोलण की इजाज़त ॾिनी वञे, जीअं त असां पंहिंजे ॿारनि जो जेको आहे पेट गुज़र करे सघूं। जी।